सोच टीवी में भली कार ख़बर शामिल कयूं था। कराची ज़िले ओभर जे सेहत मरकज़नि खे मरीज़नि लाइ बहितर सहूलियतूं ॾियण लाइ ज़िले ओभर जे एडमिनिस्ट्रेटर जी ज़ेर निगरानी में दवाऊं ऐं ॿियो सामान फ़राहम कयो वियो। कराची ज़िले ओभर जे एडमिनिस्ट्रेटर रहमतुल्लाह शेख तरफ़ां म्यूनिसिपल जे मेडिकल ऑफिसर ज़रताश परवीन खे तिबी मरकज़नि खे फ़ाल बणाइण, ईंदड़ मरीज़नि खे इलाज जूं बहितर सहूलियतूं फ़राहम करण, दवाऊं ऐं ॿियो तिबी सामान फ़राहम कयो वियो। इन मौक़े ते म्यूनिसिपल मेडिकल ऑफिसर डॉक्टर ज़रताश एडमिनिस्ट्रेटर रहमतुल्लाह शेख खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त ज़िले ओभर जे तिबी मरकज़नि में सवें मरीज़ अचनि था, जिन लाइ हलंदड़ साल में वधीक बजट जी घुर कई हुई, जेका पूरी थियण सां तिबी मरकज़नि में अवाम खे अॻु जी भेट में वधीक दवाउनि जी फ़राहमी थींदी। जॾहिं त ज़िले ओभर जे क़ाइम मैटरनिटी होम पहिरियां वधीक मरीज़ ईंदड़ आहिनि, जेको एतमाद बाल रखियो वेंदो। ज़िले ओभर जे एडमिनिस्ट्रेटर रहमतुल्लाह शेख चयो त हिन महांगाई वारे दौर में मक़ामी सतह ते सिहत मरकज़नि खे बहितर बनाइण लाइ महिनत जी ज़रूरत आहे, जंहिंसां ग़रीब तबक़े जे माण्हुनि खे बहितर तिबी सहूलियतूं फ़राहम थी सघनि। इन मौक़े ते म्यूनिसिपल कमिश्नर फ़हीम ख़ान, डायरेक्टर परचेस मोहम्मद अकरम पिणु मौजूदु हुआ।